नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरा मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व ग़वा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फमन कान यरजू लिक़ाअ रब्बिह फल्यअमल अमलन सालिहन वला युश्रिक बिइबादति रब्बिह अहदा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिरनी अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना बुज़ुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साकी कौसर अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते हुजन।
जिनके अल्लाह ताला हिन पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसर हम्दो सलात खां बाद मौद सामीन इकराम, सूरे कहफ जूं बल्कि उनके आखिरी अल्फाज में तिलावत किया। रब्बे करीम फरमाया तो जै शख्स के इन गाल की उम्मीद है, यकीन है, तो पंहिंजे रब से मुलाकात कंदो, तो उन शख्स के घुर्जे जरूर सुठा अमल करे, चंगा अमल करे। और उनके घुर्जे तो पंहिंजी रब की इबादत से उनमें कंहिंखे शरीक न करे। एक लिहाज से ये समझो तो अल्लाह तबारक व तआला मुखे तव्हां खे इन गाल की तंबीह फरमाई तो बाना ब शयूं थोड़ो गौर कजा। अमल खां बगैर न अचजा, सुठा अमल खणी अचजा। ऐं ॿियो मुशरिक थी मूंसां न मिल जाऊं। इनकी वजह है वजह है तो तोखे उते को भी नेकी कोन ॾींदो। तोखे पंहिंजो पुट, तुंहिंजो पी, तुंहिंजी वालदा, तुंहिंजा भाइर, तुंहिंजा मिट माइट, तुंहिंजा दोस्त अहबाब, तुंहिंजा नौकर चाकर, दुनिया जो को भी फर्द एक नेकी न ॾींदई। सही हदीस आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, हिकिड़े शख्स जो हिसाब थींदो, अमाल तोरिया वेंदा, मालूम थियो तो जन्नत में वञण जे लाइ हिकिड़ी नेकी खुटे थी। नेकियूं न, हिकिड़ी नेकी हुकुम थींदो माना उनके खां वठी आहे। हिकिड़ी नेकी त वधीक तो कोन्हनि, अरबे खरबे माण्हू बीठा आहिनि। इंसान आहे तो जरूर मां भी हूंदुसि, पी भी हूंदुसि, खानदान भी हूंदो। हीउ वेंदो सदा लॻाईंदो, अदा हिसाब थी वियो आहे, हिकिड़ी नेकी ॾियो, बस खुटे हिकिड़ी थी जन्नत में हलियो वञे। हिनखे चयो वेंदो त ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजो त हिसाब थियो, असांजो त हिसाब ई कोन थियो आहे। जी इहा नेकी असांजी खुटी पए त पोइ न, मायूस थी वापसि ईंदो, पर हिनखे केर बि नेकी न ॾींदो। यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। इंसान वो ॾींहुं तो ते अचण वारो आहे जॾहिं भाउ बि तोखां परे थी वेंदो, मां बि तोखां परे थी वेंदी, पीउ बि तोखां परे थी वेंदो, व साहिबती तुंहिंजी ज़ाल बि तोखां परे थी वेंदी, तुंहिंजो औलाद तोखां परे थी वेंदो। 5 रिश्ता मालिक गणाया। इन ही 5 जे विच में पाण सुबुह शाम घुमंदा आहियूं। मां पीउ, भाइर, औलाद ऐं ज़ाल, ये वेझाई करीबी रिश्ता आहिनि जेके अल्लाह क़ुरान में ऐलान कयो त क़यामत जे ॾींहुं हिननि मां केर वेझो कोन ईंदई। उन करे चई त ॾिस, दुनिया में तूं नेकी खां परे आहीं, ॾुखियो थींदे, हथ हणंदे, पर उते हथ हणण तुंहिंजो फ़ाइदो कोन्हे, उते पछताइण तुंहिंजो फ़ाइदेमंद कोन्हे, उते निदामत तुंहिंजे फ़ाइदेमंद न आहे, उते माफ़ी सफ़ा तोखे फ़ाइदो कान ॾींदी।
अज भी तोखे आऊं रब नसीहत थो कयां त वाकई जेकॾहिं क़यामत के मनी थो, जन्नत ऐं जहन्नम के मनी थो, मीज़ान हिसाब किताब के मनी थो, पुल सिरात ते यकीन अथई, मरण खां पोइ जीअण ते यकीन अथई, नेकी करे अच। हिकु नेकी तव्हां छा था सम्झो का मामूली आहे। ॿी रिवायत अचे थी, ॻाल्हि हिकु नेकी ते हली। हिकिड़ो शख़्स अल्लाह जे साम्हूं पेश कयो वेंदो, गुनाहगार। गुनाह केतिरा? 99 किताब हिन जा गुनाहनि जा हूंदा, वॾा डिघा। ख़ालिक़े काइनात हिन खे पंहिंजे साम्हूं बीहारींदो, बना ॾे ख़बर गुनाह क्या थी। मालिक कयाम भला को उज़ुर तोसां करे छा कंदुसि? उज़ुर त पाण उनखे सां कंदा आहियूं जेके का ख़बर न हुजे। बहानो पाण कंहिंसां कंदासूं, कूड़ कंहिंसां ॻाल्हाईंदासूं जेके का ख़बर न आहे। मालिक तोसां उज़ुर करण जो मूंखे कहिड़ो फ़ाइदो? उज़ुर बि कोन्हे। रब टियों सुवाल कंदो, भला लिखण वारनि ते को इतराज़? ये पाण पूरो महीनो साल दुकानदार खां खण पोइ हिसाब ॾींदा आहियूं, ख़बर पए त अल एतिरो खयों हूंदी न, एतिरा त कंदा आहियूं न। पहिरीं ॻाल्हि त उधर ते वठणु न घुरिजे, वरिती ते हणिणो हुजे, पोइ झगड़े करण जी का ज़रूरत न आहे। हू अर्ज़ु कंदो, मालिक मूंखे किरामन कातिबीन ते लिखण वारनि ते को इतराज़ कोन्हे। अल्लाह फरमाईंदो, बना तुंहिंजी हिकिड़ी नेकी आहे असां वटि। नेकियूं न, हिकिड़ी नेकी, वञो खणी आ। हमरा शिजदर थी वेंदो, हैरान थी वेंदो, परेशान त ही 99 किताब मुंहिंजा, वॾा हिकिड़ा डिघा किताब मुंहिंजे पापनि, मुंहिंजे गुनाहनि ख़ताउनि सां लिखियल आहिनि, ऐं मालिक खे तो हिकिड़ी नेकी। ॻाल्हि हुनखे सम्झ में कान पई अचे। वेंदो हिनखे नेकी मिलंदी। नेकी छा? पर्चे ते न, हदीक बिताका, हदीस माना पर्चे वारी पर्ची ॾींदा आहियूं न कंहिंखे। त बाबा हीअ अचे पियो हिनखे 500 ॾिजां, 1000 ॾिजां, खंड ॾिजां, जीअं ॾींदा आहियूं पर्ची दुकानदारनि खे, ॿियनि खे। हमरा सोचींदा पर्ची मिली आहे, पर पर्ची जहिड़ी तेड़ी कान्हे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु, तौहीद जी पर्ची आहे। बानू गुनाहगार ज़रूर आहे, पर हिन मन में रब खां सवाइ ॿियो न होसि। ही मुशरिक न हो। उहा पर्ची खणी रब जे साम्हूं ईंदो, मुंहिंजा मालिक मोकिली पर्ची, पर्ची आंदे बाना वञ तोर, तोरा वञी तो ते ज़ुल्म कोन थींदो। वेंदो अञा बि हैरत में आहे। साइमी जे हिकिड़े पासे 99 किताबनि, ॿिए पासे जी पर्ची रखी वेंदी। पर्ची उन्हनि गुनाहनि खां ॻरी निकिती। फमन सकुलत मवाज़ीनु फफी ईशतिन राज़िया, जंहिंजा नेक अमल ॻरा निकिता ऐश आराम में हूंदो। हिकिड़ी नेकी जे करे धनी जन्नत में हलियो वियो। उहे गुनाह अल्लाह ताला ने तौहीद जी बरकत सां सभु कुझु ख़तम करे छॾिया। त हिकु नेकी का मामूली कान्हे, हिकु नेकी। उन करे मूंखे तव्हांखे रब इतलाह बि ॾिनो ऐं तंबीह बि कई, माना मुशरिक थी न अचिजां, नेकी करे अचिजां। मुशरिक थी करे इन करे न अचिजां जो दुनिया जी का बि ताक़त तोखे मूंखां बचाए कान सघंदी। हर हिकु गुनाह माफ़ कंदुसि, लेकिन इहो ज़हन में रखजां जे शिरक जे अक़ीदे ते मोह ही मुशरिक ऐं काफ़िर थी मोही दुनिया जी ताक़त तोखे जहन्नम खां न बचाए सघंदी। ईअं न तव्हांखे खाली ॿुधाईंदो, क़ुरान हदीस जा हवाला पियो ॾियां। सही बुखारी जी रिवायत आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जो ॾिहाड़ो क़ाइमु थींदो, इब्राहिम अलैहिस्सलाम संस वालिद जी मुलाक़ात थींदी। इब्राहिम अलैहिस्सलाम खे संदो वालिद चवंदो, पुट अॼु मूंखे जहन्नम जे अज़ाब खां बचा। इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं निमाज़ में दुरूद नथा पढ़ूं पंहिंजी निमाज़ मुकमल न आहे। दुरूद इब्राहिम मशहूर आहे, जद्दुल अंबिया
तमाम अंबिया जो तकरीबन जेतरा गुजरन जो ॾाढो है पी है। जेके अल्लाह ताला दुनिया में चो त इब्राहिम तू मुझो खलील ही, इंतिहाई जेको तहांजो न वेझो ऐं राज वारो दोस्त हुजे उनके खलील चइबो आहे। तू मुझो दोस्त है। हाँ कंहिंजो मसलो आ और मैं के मुरीद जो मामलो कोने, कह पाड़े वारे जो मामलो कोने। अल्लाह जे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जे पी जो मामलो है, सगो पी आ। अज पी मिनथो पियो करे पुट मुके जहन्नम का बचा। ऐं कुरान पढ़ो पी कीअं हो, पंहिंजे अकीदे में, पंहिंजे मसलक में, पंहिंजे दीन में केॾो पुख्तो आ, केॾो सख्त आ। इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे नसीहत थो करे, या अबति लिम तअबुदु मा ला यस्मा वला युबसिरु वला युगनी अन्का शैया। बाबा तू छो तो उनजी इबादत करी, न ॿुधनि था न ॾिसनि था, न के तुंहिंजे के कम अचनि था। यानी अल्लाह के छॾे करे तू जिनके पुकारी पियो ॿुधनि त ही कोन था, ॾिसनि ही कोन था, न ही ॾिसनि था न ही ॿुधनि था। वो अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लहुल हय्युल क़य्यूम ला ताख़ुदुहु सिनतुन वला नौम। जो अल्लाह उनखां सवा को बि ताजो माबूद न आहे, जेको ज़िंदा हमेशा रहण वारो। ला ताख़ुदुहु सिनतुन वला नौम। ओ दुनिया वारो अॼु ताईं उहो सुतो न आहे, दुनिया के सुमारे तो पर अॼु ताईं सुतो न आहे। तव्हां मुंहिंजी न ॿ ॾींहं निंड ख़राब थींदी, हालत कहिड़ी थींदी आहे। 24 कलाक तुंहिंजी निंड फिटी वञे त तुंहिंजो मुंहुं जो मुंहुं ॾिसण जहिड़ो हूंदो आहे। हथ में शीशूं ऐं दवाऊं हूंदियूं आहिनि, गोरियूं हूंदियूं आहिनि, यार निंड कान्हे। अल्लाह चए थो उहो तव्हांजो रब आहे जो अॼु ताईं उहो निंड हुनखे न आहे आई। निंड त परे जी ॻाल्हि आहे। ला ताख़ुदुहु सिनतुन वला नौम। वेठे वेठे माण्हू खे निंड जा झुटका ईंदा आहिनि कि अॼु ताईं हुनखे निंड जो झुटको बि न आहे आयो, ऐं पंहिंजे कम में मसरूफ़ आहे। इनायत अल्लाह चए थो पंहिंजे कम में लॻल आहियां, मूंखे ताईं थकावट न आहे थी। हर शइ जी हिफ़ाज़त, का बि शइ मूंखां लिकियल न आहे। हर इंसान मुंहिंजी नज़रुनि में आहे, हर शइ मुंहिंजे नज़रुनि में आहे। ऐं इंसान तूं मुंहिंजी नज़रुनि में आहीं, तूं मूंखां ॿाहिरि न आहीं। पुछी अल्लाह हेड़े मालिक के बाबा छॾे करे तूं पुकारी पियो, जिनके पंहिंजी बि सुध न आहे, जिनके पंहिंजी ख़बर न आहे, जिनके इहा बि ख़बर न आहे वमा यशउरून अय्यान युबअसून। इनखे इहा बि ख़बर न थी कॾहिं क़बरुनि मां उथारिया वेंदासीं। पोइ बि उनजे पोयां आहीं। पी केॾो मज़बूत आहे, छा थो चए? क़ाल राग़िबुन अंत अन आलियती या इब्राहीम लइन लम तंतह लअरजुमन्नक वहजुरनी मलिया। इब्राहिम मुझे खुदाउनि खां मुंहुं पियो मोड़ी, जेकॾहिं तूं न रुके त संसार कराईंदो सही, पत्थर हणाए माराईंदो सही, या वक़्ती तौर ते पंहिंजे घर मां कढी छॾींदो सही। छा थो चए पी? ही दुनिया है। सूरत मरियम पढ़ी ॾिसो। ही दुनिया में पंहिंजे अक़ीदे में केॾो बोल्ड ऐं केॾो मज़बूत आहे। हालांकि मुशरिकाना अक़ीदो आहे, बुत परस्त सां गॾु बुत फरोश बि हुयो। चए थो इब्राहिम जेकॾहिं तोखे न रुके, तौहीद पंहिंजी बंदि न कई, छा कंदे अबा? कि माराईंदोसीं, पत्थर हणाए माराईंदोसीं, या तोखे घर मां कढी छॾींदुसि। इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाणो तकलीफ़ न कर घणी, मुंहिंजो ख़्याल पाणी निकिरी थो वञा। इब्राहिम अलैहिस्सलाम घर छॾे हलिया विया। अॼु अल्लाह जो रसूल फरमाया जॾहिं क़यामत क़ाइम थींदी, हिन जो पीउ ॾिसंदो त माहौल त वॾो ख़तरनाक आहे, बचाव जी का सूरत न आहे। मुंहिंजो पुटु वॾे नाले वारो हो, नबी उलुल आज़म नबी, अॼु उनजो सहारो वठां। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह ताला के अर्ज़ कंदो, मुंहिंजा मौला तो मूंसां हिकिड़ो वाइदो कयो हो,
अल्लाह तुख़्ज़िनी यौम युबअसून, क़यामत में मूंखे रुसवा न कंदे। तो जीअं चयो मूं तीअं कयो, जीअं तो मूंखे आज़माइश में आंदो मूं हर आज़माइश तुंहिंजी पूरी कई। अल्लाह चयो त इब्राहिम लदी वफ़ा, इब्राहिम वाकई वफ़ादार शख़्स हुयो, हिन पूरो करे ॾेखारियो मूंखे। पोइ मुंहिंजो वालिद तुंहिंजी रहमत खां महरूम रहे। माण्हू छा चवंदा, एॾे नाले वारे जो पीउ हुओ, ज़ुल्फ़ुल्लाह इब्राहिम जो पीउ सड़ियो पियो। अल्लाह फरमायो इब्राहिम मूं दुनिया सां वाइदो कयो आहे, तोसां वाइदो थियल आहे। दुनिया सां वाइदो आहे त काफ़िर जन्नत में न वेंदो। दुनिया में क़ुरान में ऐलान कयो अथमि त मुशरिक जन्नत में न वेंदो। इहो वाइदो आहे। तोसां वाइदो मुंहिंजो आहे, इज़त बहाल कंदुसि। ही पूरे आफ़ाक़ पंहिंजे आख़िरी किताब में ऐं दुनिया वारनि सां ऐलान करे चुको आहियां त मुशरिक थी जेको आयो, दुनिया जी का ताक़त हुनखे अज़ाब खां नथी बचाए सघे। इन्नल्लाह ला यग़फ़िरु युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह उन शख़्स खे माफ़ न कंदो जेको शिरक में मरी वियो, उन खां अलावा जेके चाहे माफ़ करे। ऐलान आहे मुंहिंजो, ये आखिरी किताब में ऐलान हो त अल्लाह कॾहिं उन शख़्स खे माफ़ न कंदो जेको शिरक में मरी चुको आहे। इन खां अलावा जेके चाहे माफ़ कयां। ये ॿुधी चुको त 99 किताब त गुनाहनि जा माफ़ी करण ते आयो त हिकिड़ी नेकी जे करे हुनखे माफ़ करे छॾी। हिकिड़ो अननोन गैर मारूफ़ इंसान आहे, केरु हुनखे सुञाणे कोन पियो, अल्लाह ताला बख़्शिश करे छॾी। ही उहो शख़्स आहे जिन जो पीउ यानी उलुल आज़म नबी आहे, खलीलुल्लाह जेके चऊं था, उन जो पीउ आहे। अल्लाह चयो न, हा इब्राहिम इज़त बचाइण मुंहिंजो कमु आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे फरमाईंदो, इब्राहिम थोरो पंहिंजे पेरनि में त ॾिस। हेठि जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजनि पेरनि में निहारींदो त रब करीम हुनजे पीउ जी सूरत इंसान मां हैवान में तब्दील कंदो, जानवर में तब्दील कंदो। सुम्म तुरिया फिन्नार, उती गेल उनखे जहन्नम में दाख़िल कयो वेंदो। पर केरु सुञाणे न सघंदो त इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ आहे। मालूम थियो त मुशरिक जी बख़्शिश न आहे, मालूम थियो त मुशरिक ला का सिफारिश न आहे। जेके वेठा आहिनि आसरनि ते, पोइ तूं ॼाण, तुंहिंजो आसरो ॼाणे। अल्लाह जो रसूल इहो थो चए। छा चवंदा आहिनि बाबा, ॻाल्हि इहा आहे त असांजी ॿुधे कोन थो। ये अल्लाह जा जेके नेक माण्हू, अल्लाह उनजी टारे कोन थो। अदा टारी पोइ ॿुधी अल्लाह, पोइ अल्लाह ताला जन्नत में दाख़िल करे आ न। छो इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ हो न, हेड़ी सिफारिश हुई न। जे नथो ॿुधण ते अचे त हुनजी मर्ज़ी आहे। अचो त क़ुरान खां पुछूं, ॿियो नबी आहे 950 साल कौम में तबलीग, 950 साल। तू यार आवी मस में तुंहिंजी दिलि खां पुछ त किनो कॾहिं प्रोग्राम ख़त्म थींदो यार। मुला त डिगो पिया प्रोग्राम कनि, निकिर त ख़बर पए न मैदान में। निकिर त ख़बर पए थी रस्तो केॾो ओखो आहे। 950 साल मिया आऊं चवां पियो, तव्हां ॿुधो पिया, इन फील्ड में लही त ॾिसो। एतिरो आसान कमु कोन्हे। मायूस थी वियो। अल्लाह मूं त क़ौम खे सुबुह सॼो, राति जो सॼो, ॾींहुं सॼो, राति जो सॼो मान, अकेलो सॼो मान, इज्तिमाई सॼो मान। वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा। ही त हीअं पर जो औलाद पैदा थींदो, सो बि काफ़िर थींदो। मुंहिंजो फ़ैसिलो कर, मूंखे हिकिड़े पासे कर। हीअ त ॿुधण जे लाइ तयारी कोन। अल्लाह चवंदो ठीकु आहे, पोइ मूंखे बाद में न चइजांइ। ॿेड़ी ठा, ॿेड़ी पई ठहे, माण्हू अचनि ठठोलू कनि, जीअं दुनिया जो रवाज आहे। मुले खे ॾिसंदा, ॼाणी वाणी अखि ॿिए खे हणंदा, वञी हल ॾे मुले जी ॾाढ़ी ॾिसो। ॾाढ़ी हुनजी अने भागा, तूं त रखी कोन थो, खिल त न। अरे पांचा ॾिसो केतिरा अथसि मथे। बाबा पांचा हुन जा न, तुंहिंजा त कोन्हनि। हू चरिवा जो मथे रखियो वेठो आहे।
आख़िर का ॻाल्हि हूंदी त हुन पंहिंजा मथे रखिया न, टिणनि खां जेकॾहिं मथे रखिया त का ॻाल्हि हूंदी न, उचेरो त कोन थो, गाह त कोन थो खाए मौलवी, न गाह थो खाए। तव्हां सभु माशाअल्लाह मानी था कयो, बाक़ी ॿिया गाह पिया खाइनि न। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उन शख़्स ॾे रहम जी निगाह सां कोन ॾिसंदो, उनखे पाक ई साफ़ न कंदो, वला युज़क्कीहिम वला यंज़ुरु इलैहिम, ऐं न उन सां वरी हम कलामी कंदो। वलहुम अज़ाबुन अलीम, उनजे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। हिकिड़ो त कूड़ो कसम खाई विकिरो करण वारो, ॿियो एहसान ॼाणण वारो, अल मुस्लिम बि पंहिंजी सलवार खे पंहिंजी भेदीअ जे हेठां रखण वारो। पंहिंजी गोॾ असां टे शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि पाकिस्तान, सलवार, धोती माना गोॾ जेके पाण चऊं, ऐं पतलून। बाबू वरी पतलून पाईंदा आहिनि, मूं तव्हां जहिड़ा सादा वरी सलवार कमीज़ पाईंदा आहिनि, कुझु वरी पंजाब जी साइड जा तव्हांजी साइड में अक्सर जेके आहिनि गोॾ ॿधंदा आहिनि। इनखे जिथे बि तव्हां जेके कपिड़ा पायो था तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे, पर इनखे रखणो किथे आहे? भेजनि खां मथे रखणो आहे। जे हेठि रखंदो त अल्लाह क़यामत ते ॻाल्हाईंदो कोन। उन हदीस जे मुताबिक़ उन पंहिंजी सलवार रखी आहे, पर तुंहिंजी ठठोल आहे, कर तूं ॼाण, तुंहिंजी ठठोल ॼाणे, उहो त वक़्तु ॿुधाईंदो न। फ़ैसिलो हिते थोरो आहे, फ़ैसिलो उन वटि आहे। चवंदा नू सम्झ में ॻाल्हि कान आई, कहिड़ी? न हिते दरिया आहे, न समुंड आहे, ॿेड़ी करे छाती? चइबो आहे तव्हां खिलंदा रहो, को मसइलो कोन्हे, खिलण जो टाइम आहे न तव्हांजो, खिली वठो। असांजो वक़्तु ईंदो वरी असीं खिलंदासीं। अलाह चयो वक़्तु अची वियो, वक़्तु आयो। नूह अलैहिस्सलाम खे अलाह चयो त जेके बि ईमानदार आहिनि ऐं जेके जानवरनि जा जोड़ा आहिनि, ॿेड़ी नंढी कान्हे, ॿ टे तबक़, तमामु वॾी ॿेड़ी ठही अलाह जे हुकुम सां। के चवंदा 60 हथ मथे हुई ऐं 80 हथ डेग हुई, 3 तबक़ोस। पर मोमिननि खां सवा ॿियो कंहिंखे ॿेड़ी ते न चाढ़िया, तुआरी ज़ाल बि न चढ़े। अल्लाह जो नबी आहे, पर ज़ाल बि ताबेदार कान्हे। लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जे अज़ाब अचण वारो आहे, अल्लाह जो अज़ाब अचण वारो आहे। सुबुह सवेरे त माण्हू पंहिंजा कढी वञनि ईमानदार, पर ज़ाल तुआरी ते हुजे की छो अची उहा बि तबाह थी, छो उहा बि तुंहिंजे दीन ते कान। ॾिसो न, अल्लाह जे वस में आहे। जंहिं नबी दुनिया के 950 साल तबलीग कई आहे, ज़ाल मुसलमान कान थी थिए, ताबेदार कान थी थिए। लूत अलैहिस्सलाम जी ज़ाल बि नाफ़रमान आहे, नूह अलैहिस्सलाम जी ज़ाल बि नाफ़रमान आहे। अल्लाह चयो हुनखे छॾे ॾियो, भले हे तबाह थियनि। ॾींहुं आयो, आसमान के अल्लाह जो वसण शुरू कर। वफार तनूर, तनूर मानी हणंदा आहियूं न, अल्लाह चयो मानी जो कमु कोन्हे, अॼु पाणी निकिरण जो कमु आहे। ज़मीन मां पाणी, मथां खां पाणी। वहिय तजरी बिहिम फी मौजिन कल जिबाल वनादा नूह इब्नहु वकान फी मअदिल या बुनय्या अरकम मअना वला तकुम मअल काफिरीन। जी पाणी जो मौजूं हुजनि जबलनि वांगुरु। नूह अलैहिस्सलाम जी अख पई पंहिंजे पुट ते, या बुनय्या अरकम मअना, पुटड़ा साडा गॾु सुवार थी, काफ़रनि मां न थी। क़ाल सावी इला जबल यासमुनी मिनल मां, बाबा जबल ते चढ़ी वेंदुसि, पाणीअ खां बची वेंदुसि। क़ाल ला आसिमल यौम, ओ मुंहिंजा पुटड़ा, अॼु रब खां सवा को बचाइण वारो कोन अथई। आऊं पीउ तुंहिंजो जंहिं 950 साल अल्लाह जी राह में लॻाया आहिनि, पर अॼु आऊं तोखे बचाइण ते क़ादिर कोन आहियां। वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन। अल्लाह चए थो अञा गुफ़्तो शनीद हले पई, अञा पीउ पुट जूं ॻाल्हियूं पियूं अचनि। अचानक मौज आई, हुनजे पुट खे तबाही बर्बाद करे वई। जबल ते छा चढ़ंदे? सूरज हूद आहे, 12 सिपारो। अल्लाह चए थो त अञा ॻाल्हियूं हलनि पियूं पीउ पुटनि जूं। अचानक अहिड़ी मौज आई जो नूह अलैहिस्सलाम जो पुटनि जे साम्हूं तबाही बर्बाद थी वियो। ख़ैर मामिलो ख़तम थियो, मामिलो थधो थी वियो। बुॾण वारा बुॾी विया, बचण वारा बची विया। नूह अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी। वनादा नूह रब्बहु फक़ाल बिन्नबिनी मिन आली व इन वअदकल हक़ वअंता अहकमुल हाकिमीन। नूह पंहिंजे रब खे सॾियो, ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजो पुटड़ो त मुंहिंजे आल मां, मुंहिंजे ख़ानदान मां,
तुझो वायदो सचो आहे, तू त हाकिमन जो हाकिम आई। अल्लाह ॿिया त ठहियो भला, ज़ाल त वई, पर मुंहिंजो पुटड़ो लखते जिगर मुझे साम्हूं तबाह थी वियो, ऐं तूं बचाइण चाहीं त तूं त बचाए सघे थी न। तूं त हाकिमन जो हाकिम आहीं, तूं त बादशाहनि जो बादशाह आहीं। केरु आहे तोखे चवण वारो? अल्लाह छा चयो? قال يا نوح إنه ليس من أهلك إنه عمل غير صالح فلا تسألني ما ليس لك به علم إني أعظك أن تكون من الجاهلين। ए नूह तुंहिंजे पुट जा अमल चङा कोन हुआ, बद किरदार माण्हू हो, नेक अमल कोन होसि, पर मूंखां उहो सुवाल न कर जंहिंजो तोखे इल्मु न आहे। तोखे नसीहत थो कयां, तूं बि गाफ़िलनि मां थी वेंदे। छा मक़सदु आहे? अल्लाह को पंहिंजे नबी जो शान कोन पियो घटाए, ॻाल्हि कान्हे। अल्लाह मूंखे तव्हांखे पियो सम्झाइण चाहे त नबी जो पुटु आहे उहो, नबी ने 950 साल क़ौम में तबलीग कई आहे, ग़र्क़ बि उनजे साम्हूं थियो आहे, सिफारिश बि रब खे करे पियो, मालिक मुंहिंजो पुटड़ो। अल्लाह चओ तो मूंखां सिफारिश कीअं कई? अल्लाह माफ़ी थो घुरां, ॿीहर कोन थींदो ईअं। अल्लाह खां माफ़ी वरितऊं त ॿीहर कंहिंजी सिफारिश कोन कंदुसि। तो जेके चवन था न असांजी ॿुधे कोन्दी टारे कोन, खुदा जा बाना कुरान पढ़ त सही, अल्लाह जो किताब को मुतालो कर त सही, मुल्हनि जे किसन कहानी पोयां न लॻ, पंहिंजे अखियुनि सां पढ़ ॾिस न कुरान छा थो चए। ऐं ॿी ॻाल्हि, जेके सॼो वञे थो, आया हो सॾु ॿुधनि था बि कोन था ॿुधनि, ॻाल्हि त इहा आहे न। त जंहिंजे लाइ असां सिफारिश चवंदा कयूं आहे, असां हिनखे पंहिंजो सिफारिश मुक़ररु कयो आहे, ऐं सॾणु कंहिंखे घुरिजे? लहू दावतुल हक़, चुन मालिक खे सॾणु हक़ ऐं सचा। आसानी हुजे चाहे तंगी हुजे, मालदारी हुजे चाहे गुरबत हुजे, सफ़र में हुजो चाहे हज़र में हुजो, बीमारी हुजे या तंदुरुस्ती हुजे, औलाद आहे या ना है, कारोबार में बरकत है या नुकसान है, फसलन में बरकत है या नुकसान है, लहू दावतुल हक़, मालिक तो मुखे सदन हक़ा, मुखे सरींदा कयो। ऐं हकीकत ॻाल्हि इहा आहे, अल्लाह अहिड़ी जॻह तां ॿुधे थो जिथे दुनिया जी का बि ताक़त कान थी ॿुधी सघे, दुनिया जी का बि ताक़त। अल्लाह मिसाल ॾिना क़ुरान में, अल्लाह जो नबी यूनुस अलैहिस्सलाम, मशहूर वाक़ियो आहे, ॻोठ में आहे, ॻोठान खे सम्झाएं, ॻोठारा सम्झण लाइ तयारु कोन्हनि, दुआ घुरी मालिक मुंहिंजी जान छॾा। हा तो ठीकु आहे, फिलाणियूं निशानियूं ॾिसी तुंहिंजी ॻोठी तबाही माना सम्झ अची वेंदी, कोई निशानियूं अची वियूं। यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जे ॿिए हुक्म जो इंतज़ारु कोन कयो, ईअं नाराज़ थी ॻोठा निकिरी वियो त हाणे ई ॼाणे अज़ाब ॼाणे। ॻोठाण पहिरीं सम्झो त मींहुं भाईंदो, फसलार थींदो, मौसम सुठी थी वई आहे, पर माहौल ॾिनो थी, मींहं वारो माहौल कोन थो लॻे, माहौल ई ॿियो आहे, ख़ौफ़ थी। माण्हू डोड़ाम ॾिसो, यूनुस अलैहिस्सलाम आहे, पूरो ॻोठ पूरो इलाइक़ो ॻोल्हियूं, यूनुस अलैहिस्सलाम निकिरी वियो, पक सम्झी विया त अज़ाब आहे। नंढा वॾा पोड़ा पका मर्द औरतूं हिकिड़े मैदान में अची गॾु थिया, अल्लाह खां माफ़ी, या अल्लाह असांजो नबी असां मां निकिरी वियो, हाणे हीअ असां त अज़ाब टार, असीं सुधरी वेंदासीं। अल्लाह चयो मुंहिंजे उसूल जे, मुंहिंजी सुन्नत जे ख़िलाफ़ हो, मुंहिंजे तरीक़े जे ख़िलाफ़ हो। ईअं कॾहिं थियो न आहे त कंहिं क़ौम जे मथां आंदल अज़ाब टारे छॾियां, जेको आयो सो आयो, इल्ला क़ौम यूनुस। हिकिड़ो दफ़ो कयो अथमि, कंदो कोन आहियां, कंदो न आहियां, पर हिकिड़ो दफ़ो कयमि जो आंदल अज़ाब मूं टारे छॾियो, पोइ बाक़ी क़ौम सुधरी वई। पर हेॾां अल्लाह जो नबी ॿेड़ी में वेठो, उन वक़्तु ॿेड़ी में जॾहिं वेठो माहौल सही हो दरिया जो या समुंड जेको बि, पर जीअं अॻियां निकिता, सीर में पहुता, तूफ़ान घेरियो,
समुंड जो तूफान तव्हां छा था सम्झो? सोनामी जॾहिं ईंदी आहे न, दुनिया लोढ़े वेंदी आहे। इहे जहाज वहाज ॿेड़ियूं कुझु बि कोन पियो साम्हूं, बाक़ी जेके रब चाहे। मल्लाह तव्हां की ॿेड़ी वारे अबा ॻाल्हि ॿुधो, ॿुधी वेंदा तूं सभु। पोइ वज़न घटायो, विच में वज़न घटायो, कोई रोड आहे छा वज़न घटायूं? कीअं वज़न घटिबो? ॿ टे हणो अंदरि, चइबा ईअं अंदरि केरु वेंदो जीअरे, हर को आसरे में आहे। पुखा कढो न, कुरंदाजी कयो, जंहिंजो नालो निकिरो अंदरि हणो, उछलायोसि। छो जो तव्हां पाण ॾिसंदा आहियो त माशाअल्लाह ॻोठनि में आहे शइ मूं ॾिठी त चिंची ॾिठी तो हलंदी आहे जेकी, ऐं हुननि ठाही आहे 6 माण्हुनि जे लाइ, पर आउं सम्झां थो कम से कम 8 माण्हू त हूंदा आहिनि हुन में। पोइ मरनि या बचनि, ड्राइवर जे मथे सूर कोन्हे, तव्हांजो आहे। हींअर कुझु ॾेई पहिरियां वियुसि मुंहिंजे ॻोठ ॾे त स्कूल मां हिकु नंढड़ा ॿार अचनि, कम से कम आउं सम्झां थो त अॻियां पोयां 20-25 ॿार हिन चिंची में हुजनि। मूं हेडमास्टर खे चयो ख़ुदा जो ख़ौफ़ करे तस्वीर कढी मुंहिंजो वायरल कयां छा? अड़े मासूम मरी पवनि त ॿुधा त सही। माइटनि जो ॾोहा मुंहिंजो ॾोहा छा, मोट जीअं ईंदा हालत इहा। त उन इहा आदत आहे माना त सुवाई वारनि जी, माण्हू खण बाबो हेठि मथे बचनि या मरनि। चवण ॻाल्हि इहा आहे त माण्हू त पाण घणा कया नी, त वज़न खां घणा थी पिया। कुरंदाज़ी कई, पहिरियों नालो यूनुस अलैहिस्सलाम जो निकितो, माण्हू ॾिठो अची यार उछलाइण जहिड़ो त कोन्हे, छॾियोसि। वरी ॿियो भेरो करो, हर भेरे पहिरीं यूनुस अलैहिस्सलाम जो नालो चवण मुंहिंजे नसीब में लिखियलु आहे, तव्हां त घणी बचाइण जी कई। जीअं ई पाणी में विया, अल्लाह मच्छी खे मोकिलियो त तुंहिंजो खाधो कोन्हे, मुंहिंजो महिमान पियो चई। किथे अल्लाह रखियो? मच्छी जे पेट में। केॾी सख़्त जॻह हूंदी। इन पंहिंजो माशाअल्लाह मस्जिद बंदि आहे, दरवाज़ा खुलियल आहिनि, बतियूं बतियूं सभु बंदि करे हिकिड़ा कलाक त वेही ॾेखारियो। हा, हीअ त सियारो आहे, गुज़ारो थी वेंदो। मच्छी जे पेट में उते जॾहिं धणी पहुतो, एहसास थियो त मामिलो कुझु आहे। وَظَنُّونِ ذَهَبَ مُغَاضِبًا فَظَنَّ أَن لَّن نَّقْدِرَ عَلَيْهِ فَنَادَىٰ فِي الظُّلُمَاتِ أَن لَّا إِلَٰهَ إِلَّا أَنتَ سُبْحَانَكَ إِنِّي كُنتُ مِنَ الظَّالِمِينَ। जी मच्छीअ वारो जॾहिं नाराज़ थी हलियो, हुन सम्झो असीं सख़्ती सां कोन जलींदासूं। फनादा फी ज़ुलुमात, मूंखे ऊंदाहिनि में सॼाई, राति जी ऊंदा, समुंड जी ऊंदा, मच्छीअ जे पेट जी ऊंदा। अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह तोखां सवाइ को माबूद न आहे, तूं पाक आहीं, बेशक मूं पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे। फस्तजबना लहू वनजैनाहु मिनल गम वकज़ालिक नुंजिल मोमिनीन। कि मुंहिंजी दुआ खे क़बूल कयो, मूं उनखे गम मां निजात ॾिनी, जहिड़ी तरह सी मोमिननि खे निजात ॾींदा आहियूं। ओ मुंहिंजो रब आहे। किथे ॿुधाई? अर्श अज़ीम ते वेठो आहे। हीउ अल्लाह जो वानो मच्छीअ जे पेट में आहे, समुंड जे अंदरि आहे, उते ई पंहिंजे रब खे सॾे थो। रब चए थो त मूं उन सॾ खे ॿुधो, ख़ाली ॿुधो बि न। फस्तजबना लहू वनजैनाहु मिनल गम, मूं दुआ खे क़बूल कंदे मूं गम मां निजात ॾिनीमांसि। ॿियंदि फरमाई, जेकर इहे अल्फाज़ तिलावत न करे हा ललबिस फी बतनी इला यौम युबासून। ओ दुनिया वारो क़यामत ताईं मच्छीअ जे पेट में रहे हा। केसिताईं रहे हा? ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन लफ़्ज़ मूंखे वणी विया। जे इहे लफ़्ज़ न चवे हा त क़यामत ताईं रहे हा। इब्न अबी हातिम जी रिवायत, अल्लाह जो रसूल फरमायो त जेकॾहिं को मुस्लमान कंहिं मुसीबत में, कंहिं गम में, कंहिं तकलीफ़ में मुब्तला आहे, इहे यूनुस अलैहिस्सलाम जा अल्फाज़ ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन पढ़ंदो रहे, अल्लाह उनखे ज़रूरु निजात ॾींदो। ओ रब आहे जो मूंखे सरींदा कयो, छो जो आऊं ई तव्हांजी मुसीबत खे परे करण वारो आहियां। ज़करिया अलैहिस्सलाम 90 साल जी उमिरि आहे, रब खे सॾे थो। छाला? ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान ख़फ़िया।
काल बिन्नी वहनल मिन्नी वसल रासु शैबा वलम कुम बिदुआइक रब्बि शकिया व इन्नी खिफ्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्राती आकिरन फबली मिन लदुनक वलिया यरिसुनी व यरिसु मिन आलि याकूब वजअलहु रब्बि रज़िया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया। फरमाई जेको मूं पंहिंजे बाने ज़करिया ते रहमत कई उहा बयान कर। कहते रहमत कई कि मूं पंहिंजे बाने ज़करिया ते जेकी रहमत ई थोरो एहसान कयो उहो माण्हुनि खे ॿुधाइणो आहे। इज़ नादा रब्बहु निदान ख़फ़िया, जॾहिं लिकी करे पंहिंजे रब खे सॼाई ऐं या आस्ते पंहिंजे रब खे सॼाई। छो हूअं बि जेकी आस्ते दुआ घुरबी आहे उन में ख़ुशू ख़ुज़ू हूंदो आहे, आजिज़ी हूंदी आहे, अकेले वारी दुआ बेहतरीन दुआ बि हूंदी आहे। ऐं ॿी त 90 साल जो पोड़ो मुड़ुस आहे, हाणे दुआ कहिड़ी थो करे। अल्लाह हॾड़ा कमज़ोर थी चुका आहिनि, मथे जा वार बछा थी चुका आहिनि, पर तोखां मूं जॾहिं बि घुरियो आहे तो मूंखे ना उमीद न आहे कयो, मूंखे ॾिनो अथई। इन्नी खिफ्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्राती आकिरा। अल्लाह खानदान में पोयां डपई खौफ थो रखां, ज़ाल बि मुंहिंजी संड आहे, हिकिड़ो पुट अता कर। कहिड़ी उमिरि में? हीअं न को 90 साल जो चाचे जो पोड़ो मूं जहिड़ो चए अल्लाह मूंखे पुट ई सभु नौजवान अञा चाचो पुट पियो घुरे। हा नौजवान खिलंदो न, अल्लाह चए थो उन करे मूंखे सफ़ा जुदा अलॻि सॼी केरु न ॿुधे। या न आहे त मुंहिंजी मौसम न आऊं बि पोड़ो आहियां, मुंहिंजी ज़ाल बि पोड़ी आहे, उहा बि संड आहे, असां ॿिन्ही जी मौसम न आहे। हर शइ जो वक़्तु आहे न, पर तोखे भला वक़्त जी कहिड़ी ज़रूरत। इज़ा अरादा शैअन यक़ूलु लहू कुन फयकून। जॾहिं बि तुंहिंजो रब कंहिं शइ जो इरादो कंदो आहे चवंदो आहे थी तो आहे शइ थी पवंदी आहे। उन केॾी देरि आहे, तोखे त देरि कान्हे न मालिक। मञा थो त पीरसण थी वियो आहियां, ज़ाल बि पोड़ी आहे, उहा बि औलाद जे क़ाबिल कान्हे, आऊं बि कोन आहियां, पर तूं त ताक़त वारो ई न। इन में नसीहत आहे मौला तव्हां लाइ। 10 साल शादी के थिया आहिनि, हमरा जी उमिरि 30-35 साल आहे, परेशान आहे, ख़ैराबा औलाद कोन्हे। माना 30-35 साल उम्र है हमरा जी, शादी के 10-12-15 साल थी विया आहिनि, परेशान छा आहे बा चीसी औलाद कोन्हे। पोइ चिथो को दर कोन छॾियोसूं, को फ़क़ीर कोन छॾियोसूं, तावीज़ बि जाम पीतासूं। मुला वॾा उस्ताद हुआ, हू ॾिसंदा हमरा फाथो आहे, चइबो तुआरो कमु ॾुखियो से केतिरो घुची ज़ाफ़रान था लिखबो। हाँ की ज़ाफ़रान जो तोलो ख़बर त घणे जो आहे? हिकिड़ो माशो मुंहिंजो कान 1000-1200 जो आहे। चई तुंहिंजे लाइ थी वॾी महिनत कयां, महिनत हुनखे वॾी करणी पवंदी आहे, त मूंखे ख़बर आहे। हिकिड़ो तावीज़ 12-15 हज़ार जो, हमरा अचे 15 हज़ार में बड़ा छोकिरो मिली वेंदो, ॿियो छा खपे? अब ईअं कोन थींदो, ख़ाक कोन चाहींदा, ॿार कोन थींदा, हे तुंहिंजी ग़लती आहे, भुल अथई। पोइ
लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि यख्लुकु मा यशा यहब लिमन यशा इनासन व यहब लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशा क़ीमा इन्नहु अलीमुल क़दीर। सूरत शूरा में छा फरमाई, ज़मीन आसमान जी बादशाह अल्लाह जे लाइ जीअं वणे तीअं पैदा करे, वणे जेके धेरूं ॾे त वणे जेके पुट ॾे। औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा, जेके चाहियां पुट ई धेरूं ॿई ॾेई छॾियां। वयजअलु मन यशा क़ीमा, जेके चाहे पियो औलाद जी संड करे। इन्नहु अलीमुल क़दीर, ॼाणे तुंहिंजी ताक़त रखे थो। अल्लाह चार जोड़ा बयान कया क़ुर में, ऐं दुनिया में तव्हांखे चार जोड़ा मिलंदा। उहे आहिनि जिन खे मुसिरिफ़ धेरूं ॾिनियूं आहिनि, मरण मरी वियो, कोन थियो पुट कोन थियो। हिकिड़ा उहे आहिनि जिन खे सिर्फ़ मूं पुट ॾिना, टिया उहे आहिनि जिन खे मूं ॿई ॾिना आहिनि, धेरूं बि आहिनि पुट बि आहिनि, इन जी तइदाद वधि में वधि आहे। ऐं चोथों बे औलाद संड, हिकिड़ी शादी, ॿी शादी, टी शादी, चौथी शादी। माशाअल्लाह औरतूं त घर में घणियूं अची वियूं, औलाद कोन थी। माल एतिरो आहे जो 7 पीढ़ियूं खाइनि। वॾी मेहनत वीचारे कई, कोशिश कई, ऐं होॾां हिकिड़ो रेड़ी हलाइण वारो, गॾा गॾण, राति शाम जो निकिरो, सुबुह जो 5 ॿार 10 ॿार पोयां, बाबा अरे सबुर तक अचां थो, शाम वठी थो ॾियांव न। हा अलाह चवंदो मुंहिंजी मर्ज़ी आहे न। हेॾां ही अरबपति खरबपति हिकिड़े ॿार जे लाइ न्याणी, त चवंदो आहे यार छोकिरो ॾियो भला न्याणी ते औलाद आहे न। हूअं त न्याणी पसंदि हुजे न, न सोचंदो हिकिड़ी बि थिए, नथो ॾियां, कंहिंमें ज़रूरत आहे ॾेई ॾेखारे। त हिते अल्लाह मिसाल पियो ॾे त मूंखां नाउमीद न थींदा कयो। उमिरि केतिरी आहे, 90 साल जे क़रीब आहे, पंहिंजे रब खां दुआऊं पियो घुरे। या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया। ओ ज़करिया, असां तोखे पुट जी ख़ुशख़बरी था ॾियूं। ख़ाली ख़ुशख़बरी कहिड़ी की पुट जो नालो बि असां रखी छॾियो आहे, जंहिंजो नालो यहया हूंदो। इन खां पहिरीं असां दुनिया में नालो बनाए रखियो। अल्लाह केॾी दुआ क़बूल कई। ती पुटड़ो तोखे तो मूंखे चयो, तो मूंखां दुआ घुरी, मूं तुंहिंजी दुआ क़बूल करे छॾी। जंहिंजो मूं नालो रखी छॾियो आहे, जंहिंजो नालो यहया हूंदो। अल्लाह जा बानो उन करे चई लहू दावतुल हक़, जी सॾण मूं रब खे हक़ आहे। वल्लज़ीन यदून मिन दूनिही ला यस्तजीबून लहुम बिशैइन इल्ला कबासित कफ़ैहि इलल माء लियबलुग फ़ाह वमा हुवा बिबालिग़ी वमा दुआउल काफ़िरीन इल्ला फ़ी ज़लाल। जी मूंखां सवाइ जिन खे बि सॼो वञे थो। चओ तव्हांखे मिसाल ॾियां, उनजो मिसाल ॾियां, कोई शख़्स पाणी जे साम्हूं हथ डिघा करे वेठो हुजे ऐं पाणी खे चए अचु मुंहिंजे वात में पओ, छा ख़्याल आहे? पाणी ईंदो? अबा दरिया जे किनारे ते खूह जे कपर ते वेही चो खूह तो वटि पाणी आहे, पर यार ॾाढो हेठि, पोइ मथे खणण लाइ मूं वटि का शइ कान्हे। हाणे महिरबानी करे पाणी साहिब तूं मथे मुंहिंजे वात में पए ऐं तो मां पाणी पियां, त छा हेठां खूह जो पाणी मथे तो ॾींदो? वमा हुवा बिबालिग़ी, चई कॾहिं बि पाणी तुंहिंजे वात में न ईंदो। चई इहो यादि रखो, मूंखां सवाइ जिन खे बि तव्हां सॼो पिया, तव्हांजो सॾु कॾहिं बि उन ताईं कोन थो पहुचे। क्लियर ॿुधाईंदा न छा खपे। धणी साहिब चयो त इहो ई मिसाल अथव, पाणी हली करे तोड़े कोन ईंदो। ऐं यादि रख, जिन खे बि तव्हां मूंखां था सॼो, सूरत राद आहे, तेरियूं सिपारो आहे, पढ़ी ॾिसां क़ुर जी आयत। चई इहो ई मिसाल अथव, जीअं पाणी तोड़े हली कोन थो, तव्हांजो सॾु न पहुचे ई कोन थो, ॿुधी कोन था सघनि। ओ कल्लज़ी मर्रा अला क़रयतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युहयी हादिल्लाहु बअद मौतिहा फअमातहुल्लाहु मिअताम सुम्मा बअसहु क़ाल कम लबिस्त क़ाल लबिस्त यौमन औ बअद यौम क़ाल बल लबिस्त मिअताम फंज़ुर इला तामिक व शराबिक लम यतसन्ना। अल्लाह कुरान में मिसाल ॾिनो, जेके चवनि था न उनखे सभु कुझु ख़बर आहे पोयां,
छा पियो वहे वापरे अल्लाह जा नेक माना दुनिया में हलिया वञनि पर पोइ ते सभु ख़बर आहे अल्लाह चए थो न मिसाल ॾिनी असांखे क़ुरान में अल्लाह जो नेक मानू अल्लाह जो नबी आ वञे पियो हिकिड़े ॻोठ खां ॻोठ को नओं नओं तबाह थियल हुजे ईअं लाश बिखरिया पिया हुजनि घर किरिया पिया हुजनि अल्लाह हुनखे कीअं उथारींदो अल्लाह चयो हिनखे मारे छॾियो तूं मरी वञ सां गॾु मूं हुनखे मौत ॾिनो वरी हिनखे मूं ज़िंदह कयो ज़िंदह कयोमांसि माना ॾे ख़बर हितां गुज़रे पे घणो टाइम थियो आहे जिथो लबिस्त यो मनो बादयो हाणे तो मूंखे ॾींहुं पूरो थी वियो आहे पर ॾींहुं न मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु कलाक पहिरीं गुज़रियोसि तफ़सीर में चयो जॾहिं तव्हां गुज़रिया पियो हुए उज़ैर अलैहिस्सलाम तो उहो सुबुह जो टाइम हो जॾहिं अल्लाह हिनखे उथारियो शाम जो टाइम हो तो हुनजो महसूस कयो त तव्हां सुबुह खां गुज़रियो त शाम जो आऊं जेको आहे उथियो आहियां अल्लाह छा थो फरमाए बल बेसम्यताम ओ बाना हिते ॾींहं ॿ ॾींहं न पूरो 100 साल तो हिते रही चुको आहीं जिन जो चवणु आहे त हिननि खे सभु कुझु ख़बर आहे त जवाब छा अचे हा 100 साल न मूंखे याद आहे त पूरो 100 साल गुज़री वियो पर न असांजो ई अक़ीदो आहे त हुनखे का ख़बर न आहे ऐं क़ुरान बि उहो थो चए हू थो चए त मूंखे कलाक या 2-3 कलाक थिया आहिनि अल्लाह चयो न बल बिस्तम्यता मिन फंजुर इला तामिक व शराबिक लम यतसन्ना ओ बाना ॾींहुं 2 ॾींहं या कलाक भर साल न तोखे पूरो 100 साल गुज़री चुको आहे पर उन जे बावजूदि तुंहिंजो खाधो जहिड़ो आहे तहिड़ो पियो अथई 100 सालनि ताईं हिते जेकॾहिं फ्रिज में रखंदासीं घणा ॾींहं महीनो 2 महीना 3 महीना सवादु त कोन मणी खाइण जे लाइ हूंदो करे तो पाइजन बि थी वेंदो आहे उन दौर में शयूं त कोन हुयूं न जहिड़ो आहे तहिड़ो पियो आहे खाधो हाणे चवण जो मक़सदु आहे अल्लाह जो बानू इहा ख़बर न पई त मूंखे हिते 100 साल गुज़रिया आहिनि त पोइ ॿिया उनखे कीअं ख़बर पए त फलाणे माण्हू सां हीउ मसइलो आहे उनखे का ख़बर न आहे अचो तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां क़ुर मजीद मां ॿाहिरां कोन ईंदो मिसाल इंशाअल्लाह न असां वटि किसा हूंदव न कहाणियूं हूंदियूं न आखाणियूं हूंदियूं न बुज़ुर्गों ने ये कहा न बाबू या अल्लाह जो कलाम हूंदो या मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हूंदो न असां ॿियो सिखियो आहे न सेखारियो आहे न सेखारींदासीं न अचे थो यादि रखो ऐं अल्लाह जो रसूल छा फरमायो तरक़्तु फ़ीकुम अमरैन लन तदिल्लू 2 शयूं छॾियो पियो वञा जे हिनखे तव्हां मज़बूती सां झलियो पकड़ियो त तव्हांखे दुनिया जी ताक़त गुमराह थी करे सघे किताबुल्लाह व सुन्नती हिकु अल्लाह जो किताब त ॿियो मुंहिंजो तरीक़ो थियो मुंहिंजी सुन्नत आहे ऐं इन जी असांजी दावत आहे ॿी का असांजी दावत न आहे अचो अल्लाह ॾे अचो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे असां कॾहिं कोन चयो त असांजे फलाणे आलिम जी ॻाल्हि मञो असां कॾहिं कोन चयो असांजे फलाणा जो अल्लामा जी ॻाल्हि न सवाल ई पैदा कोन इहा ई दावत आहे अल्लाह ॾे ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अल्लाह जो किताब ऐं मोहम्मद रसूलुल्लाह साहब हदीस सुन्नत अल्लाह मिसाल ॾिनो सूरह कहफ में सिंधी में पाण चऊं गार अरबी में कहफ चवंदा आहिनि तौहीद परस्त बाना हुआ नेक इंसान हुआ उन दौरे जो जेको बादशाह हो वॾो ज़ालिम हो माण्हुनि खां पंहिंजी इबादतूं कराईंदो ॿियनि जूं बि इबादतूं कराईंदो हिननि चयो न इबादत सिर्फ़ु अल्लाह जी थींदी आख़िरकार इलाइक़े जा माण्हू दुश्मन थी पिया वो चवंदा जान त हर कंहिंखे प्यारी हूंदी आहे न ही जान बचाए निकिरी विया वञी हिकिड़ी गार में सुम्ही रहिया ऐं अल्लाह चए थो मुंहिंजा मोमिन बाना हा हाणे ईमानदार सां ॿुधायो जंहिंखे रब मोमिन चवे उनजी विलायत में तोखे शक आहे छा उहो मुंहिंजे तव्हांजे चवण सां न रब थो चवे त नौजवान मुंहिंजा माना त मोमिन बाना हुआ ॻोठ वारनि हिननि खे मारण पे चाहियो इलाइक़े वारनि खे मारण पे चाहियो सिर्फ़ु छाला पे मारियूं हे चवंदा हिकु अल्लाह चए थो जिगार में सुम्ही रहिया उनखे निंड ॾेई छॾी सुम्ही रहो हा निंड बि केतिरी कंदे तूं हा भा
ये सियारे जी रात में के ना पासा पे मटाइन यार बड़ा डी को दो दे नमाज पढ़ने वाले जो वक्त गुजरी वेंदो न पढ़ने वाले नमाज वक्त ही कोन गुजरे पर डी को दो दे छाए भला अल्लाह कुरान में तो चए त मूनन के निंड ॾेई छॾी अल्लाह केतिरी लबिसू फी काफिम सलासन मिअत सनीन वज़दादू तिसा कि 309 साल निंड ॾिनी मान घणा साल 3 सदियों 9 साल माना चौथी सदी जा 9 साल गुजरिया अल्लाह चयो न कि निंड ॾिजी सुता पिया हुजो ऐं निंड बि मौत आहे निंड बि मौत आहे नंढो मौत आहे पोइ जंहिंजो मौत आहे उहो निंड में मरी वेंदो आहे जंहिंजो न आहे त वरी वापसि माण्हू थींदा आहियूं बता सब में काज़म रुकूद वनुक़ल्लिबुहुम ज़ात यमीन व ज़ात शिमाल वक़ल्बुहुम बासितुन ज़िराए बिल वसीद ओ ॾिसण वारा तूं ॾिसंदे जागन पिया लागे जाॻिया कोन पे सुता पिया हुआ असीं हिन जे पासनि खे मटायूं पिया करे खाॿे त करे साॼे जी कुतो चौंक ते पेर विछायो वेठो आहे कुतो जागे पियो कुतो गार जे मुंहं ते पेर विछायो वेठो आहे हिफ़ाज़त पियो करे केरु अंदरि न अचे वॾो बस थियो कुते जो छा थींदो तव्हांजो कहिड़ो मतिलबु आहे कुते जो कुतो कुतो आहे चाहे मदीने जो हुजे चाहे वो पाकिस्तान जो हुजे चाहे अमेरिका जो हुजे जंहिंजो नालो कुतो आहे कल्ब आहे कुतो कुतो ई रहंदो आहे भाउ अब्दुल्ला बिन मसूद ने फरमायो त जेके मदीने में जेका फालतू कुता उन्हनि खे माराए छॾियो शिकारी कुता छॾे ॾिजो या हिफ़ाज़त वारा छॾे ॾिजो ईअं न त मदीने कुतनि खे छॾे ॾिबो न हदीसूं पढ़ो न तव्हां किन जो सी कुतो जन्नत में वेंदो अड़े निभागा तोखे कंहिं चयो त कुतो जन्नत में वेंदो किथे लिखियलु आहे माना हरू भरू बेकार बस किन चो घणा हुआ के चो 10 हुआ के अल्लाह चो रजमम बिल गैब ची ऊंदा में तीर पिया हणनि चवंदा तोखे अंब खाइण जा मक़सद बा ॾे ख़बर अंब किथां आया कहिड़े वण मां आया कहिड़े शहर मां आया तुंहिंजे साम्हूं पिया न खई जान छॾा जी किथां आया कहिड़ा आया तुंहिंजे पेट में वेंदा ॿियो हाणे वेठा कयूं त सिंधड़ी मां आयासीं तुंहिंजे लाइ ओ मोहम्मद ख़ान चूड़े जे ॻोठ मां तुंहिंजे लाइ आया माण्हुनि जा वरी अजीब सुवाल हूंदा आहिनि ॾींदे न वठंदे मुफ़्त जा सुवाल मोली खे था मुझायूं कंहिंखे था मुझायूं मोली खे त मुझायूं तूं पाण उहो सुधर असांजो ख़ैरु आहे मोली वीचारो उहो ई मुंदल आहे तव्हां लाइ अल्लाह चए थो 309 साल सुम्हारियो मान वकज़ालिक बअसनाम लितसालू बैनहुम जो उथारियो मान निंड मां उथो वा उथिया हाणे हिक ॿिए खां सुवाल पिया कनि कम लबिस्तुम यारो पाण थी पाण केतिरी देरि सुता आहियूं क़ालू लबिसना यौमन औ बअद यौम कंहिं चयो त यार वञ पाण खे ॾींहुं पूरो गुज़री वियो ॿिए चयो अरे वाह हाणे त 2-3 कलाक पहिरीं सुता तूं चए थो सभु कुझु ख़बर आहे तूं ॼाण तुंहिंजो किसो ॼाणे अल्लाह चए थो त मुंहिंजा मोमिन बाना हुआ नेक बाना हा मूं खे सुम्हारे छॾियो चई या अल्लाह केतिरो सुम्हारियई सलास मियतुन 300 साल वज़दादू तिसारी 9 साल ॿिया 309 साल सुम्हण खां पोइ थियनि था अब ॾियो ख़बर पाण केतिरो सुता आहियूं क़ाल क़ाइलु मिनहुम कम लबिस्तुम क़ालू लबिसना यौमन औ बअद यौम चवण वारे चयो पुछण वारे पुछो ॾियो ख़बर पाण केतिरी देरि सुता आहियूं हिकिड़े चयो त पाण खे पूरो ॾींहुं गुज़री वियो आहे ॿियो थो चवे त न त थोरी देरि पहिरीं सुता हुआसीं क़ालू रब्बुकुम आलम बिमा लबिस्तुम फ़ैसिलो इहो त यार रब ॼाणे त पाण जेतिरा बि देरि सुता आहियूं पर वञ हमरा खे ॿियूं ॻाल्हियूं छॾे यार तूं खाधे जी कर बुख लॻी आहे पाण उथंदा आहियूं उथंदा अमां चवां तॾहिं चइबा मुंहुं त धो चई शींहं ॻाल्हि हीअं करे छॾींदा आहिनि मुंहुं धो निकिरे भले पिचूं पियूं शुरू थी वेंदो निभागो केरु चए नौजवान खे की फुर्सत ई कान्हे असांखे टच मां ई फुर्सत कान्हे पोड़ी चए थी मुंहुं धो न मुंहिंजा बाबा तूं ईअं खा पी तूं वेठो खा ई पी जो तुंहिंजे लाइ त आयो न शयूं वो बीमार भी सब आहियूं न तकरीबन हर एक हथ में गिला बोतल आबा चया तकलीफ़ थी आहे सॼी राति निभागा जागरी त ॼाण तकलीफ़ कान जो करे थी नहीं अल्लाह ताला रात बनाई सुकून जे लाइ
डी बनाई पंहिंजी कमाई जे लाइ। हाणे ॾींहं जो सुतो पियो ई राति जो जागी वेठो त पोइ अहिड़ा मसला थींदा न पाण सां। हाणे तव्हां पाण इंसाफ़ सां फ़ैसिलो कयो त जॾहिं चवनि था त सभु कुझु इल्मु आहे, ये अल्लाह जा नेक बाना, पोइ चवनि हा न असांखे 300 साल थी विया न यार, पाण खे लॻे थो ॾींहुं या ॾींहुं थियो आहे। हमरा चया तूं इहे सिको खणी थो वञी असां लाइ खाधो वठी आ, पर ॾिसो अञा बि ख़ौफ़ कहिड़ो आहे। जहिड़ो ख़ौफ़ खणी सुता आहिनि ओड़ो ई ख़ौफ़ खणी उथिया आहिनि। पाण ॻाल्हि ॿुध, कंहिंसां बहस न कजां, कंहिंसां झगड़ो न कजां, पंहिंजे कम सां कमु रखजां, शइ वठी सिधो हलियो अच। पर ॿुध, जे ॿधिजी पई न को तोखे पकड़िजी पई त असां न हाणे मथां माण्हू त मथां बीहारे त असांखे ॿिया माण्हू बि आहिनि, माना पंहिंजे मथां ई रखजां, वरी मथां असांजे मथां आणी छो। इन्नहुम यज़ारू अलैकुम यरजुमूकुम औ युईदूकुम फी मिल्लतिन वलन तुफ्लिहू इदन अबदा। जे ॿधिजी पियासूं या ज़ाहिर थी पियासूं त पाण खे यार संसार करे पत्थर हणे माराए छॾींदा, या वरी असांखे मजबूर कंदासीं हुनजे दीन में हलिया वञूं। जे हुननि जो दीन अख़्तियार कयोसीं त असां त तबाह थी वियासूं, असां कॾहिं बि कामयाबु कोन थियासूं। पोइ हेॾियूं महिनत करण ज़रूरत कहिड़ी? पोइ खानदान खां बि वियासूं, दुनिया खां बि वियासूं, वरी जे हुननि जे दीन में वियासूं पाण पोयां मल त विया सभु। हाणे मूंखे ॿुधायो, घणनि खे